हाँ तो साईं बाबा माना करे न्याज़ नुरत सां हल गुस्सो करण वॾो नुक़सान आहे। न्याज़ नुरत सां हल गुस्सो करण वॾो नुक़सान आहे। सब्र मां सभु कुझु हासिलु थींदो। सब्र मां सभु कुझु हासिलु थींदो। हादीअ जी पैरवी कंदे त अदब नसीब थींदी। हाणे माना ॾिसो त पाण कहिड़ी करे विया। हूअं त नमी खमी निहार ॾमर ॾोलाओ थिए ई साञाओ जे उभी न इहे पेर ते। ॾिसो न बाबा हाणे हाणे इहो छा साहिबु चयो। हाणे माना पियो कढे त न्याज़ नुरत नमी खमी न्याज़ नुरत सां हल गुस्सो करणु वॾो नुक़सान आहे। जे इहा हाणे था चवनि जे इहा हादीअ जी पैरवी कंदे माना लतीफ़ साईं जी पैरवी कंदे मक़सदु थियो इहो थिए ई साञाओ। मिसाल हा साईं पियो चए त थिए ई साञाओ जे उभी इन इहा पेर ते। उभी माना बीही उभी इन इहा पेर ते माना बीही। जे हादीअ जी पैरवी कंदे अचनि पिया पैरवीअ ते। जे हादीअ जी ॻाल्हि ॿुधण सां कोन थींदो। ॻाल्हि ॿुधण सां साईं थो चए इन ते बीह। हादीअ जी पैरवी कंदे उन सां गॾीनि था ॻाल्हि त जे हादीअ जी पैरवी कंदे त अदब नसीब थींदी। हाणे इहा माना कयूं नमी खमी निहार ॾमर ॾोलाओ थिए ई साञाओ जे उभी न इहे पेर ते। वरी 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 मथां बैत आहे उहो बि पढ़ंदो थो हलां। छिननि तू म छिन छिननि तू म छिन हू अवगुण कनई असुही त तूं गुणाई गिन। छिननि तू म छिन छिननि तू म छिन पाए उमेरी उनसी। हाणे उमेरी छा आहे मिसाल छिननि तू म छिन हू छिननि तू म छिन पाए उमेरी उनसी। उमेरी माना कंहिं शइ खे टोपो ॾिबो आहे न। उमेरी ॻंढिबो आहे कपिड़े खे ॻंढिबो आहे कंहिं शइ खे ॻंढिबो आहे। पाए उमेरी छिननि तू म छिन पाए उमेरी उनसी माना उनखे वराए ॻंढ। जे हू अवगुण कनई असुही जे हू अवगुण कनई माना गुण न माना तोखे न भाईनि माना सुठो न कनि तो सुठो न हलनि सुठो न हलनि। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे हिकिड़ो त हिन में अवाम जी बि ॻाल्हि आहे पर ॿी बि हिन में आहे त तुंहिंजो उस्तादु आहे तुंहिंजी माउ आहे तुंहिंजो पीउ आहे जेके ख़ासि रखनि था लाइक़ियत ख़बरदार। हाणे उन्हनि जी बि ज़्यादा ॻाल्हि करे त हू छिननि तू म छिन पाए उमेरी उनसी वराए ॻंढ। हा हू अवगुण कनई माना गुण तोसां न कनि सुठो न मिसाल तोखे मारीनि कुटीनि औलाद तूं आई उन्हनि जो तोखे तोसां विढ़नि या तूं सम्झी पियो। ऐं ॻाल्हि इन करे कंदो हलां हज़रत मूसा खे हुकुम थियो या हाणे बैत ई माना पियो कयां। हज़रत मूसा खे हुकुम थियो त फलाणी जाइ ते हिकिड़ो बुज़ुर्ग वेठो आहे कलाम पाक जो किसो आहे। फलाणी जाइ ते बुज़ुर्ग वेठो आहे उन सां वञी मिल ऐं उन खां सिख। इहो कलाम पाक जो किसो आहे हज़रत मूसा खे त बा उथी ए मूसा फलाणी जाइ ते बुज़ुर्ग वेठो आहे उन सां वञी मिल ऐं सिख। उहो उनजो नालो कलाम पाक वरितो हज़रत खिज़र। इहो कलाम पाक में खिज़र ऐं मूसा जो किसो आहे त हज़रत मूसा खे हुकुम थियो त वञी खिज़र खां सिख। हुकुम कंहिंखे थियो ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह। हिते त असीं भुलिजो था पऊं न त भई त मूं छेव करे छॾियो। हिकिड़ो फ़नकार हो बाबा जन वटि पोइ हुन ॻाइणु माना कुझु वक़्तु त सिखियो पोइ हुन छॾे ॾिनो। सो बाबा जन उन लाइ हिकिड़ो नुक़्तो बयानु कयो त फलाणो फ़नकार जेको आहे उन जे ख़्याल में
त तइलीम आहे 70 दर्जा फाइनल 7 मूं पास करे छॾी आहे। हाणे त ॿियो त इल्मु आहे ई कोन जो आऊं सिखां। इन करे हज़रत मूसा ॾिठो त आऊं कलीमुल्लाह अलाह सां पियो ॻाल्हायां, कलाम पियो कयां, पोइ थियो आहे त उथी वञी सिख। पोइ दुनिया सॼीअ खे आलमनि खे ख़बर आहे त मूसा उथियो, उते खिज़िर वटि वियो। खिज़िर पहिरें धक सां चयसि, अलाह जो इल्मु त ॾिसो न हुआ, पहिरें धक सां चयईंसि त मूसा तूं मूं वटि सिखी कोन सघंदे, मूसा तूं मूं वटि सिखी कोन सघंदे। त हुन चयो मूंखे अलाह जो हुकुम थियो आहे, आऊं आयो आहियां सिखणु। त मूसा चयईंसि त जंहिंजी तोखे ख़बर न हूंदी त तूं माठिकी कीअं कंदे? हा, जंहिंजी तोखे ख़बर ई न हूंदी त माठ कीअं कंदे? हुन चयो न साईं, मूंखे अलाह जो हुकुम थियो आहे, आऊं आयो आहियां। चयईं पोइ हाणे चङो हल ॿेड़ीअ में चढ़िया। ॿेड़ीअ जंहिं में चढ़िया उन्हनि पतण बि न वरितो, ॿेड़ीअ में चढ़िया उन्हनि पतण ई न वरितो। त खिज़िर छा कयो जो आस्ते आस्ते को औज़ार होसि, ॿेड़ीअ खे कयईं सोराख़। त हिन बीठे ॾिठो त ही मूं वारो जेको उस्तादु जंहिं ॾे ख़ुदा मोकिलियो आहे मूंखे, उहो थो ॿेड़ी ॿोड़े। हाणे सो नेठि लहण शर्त जेॾी महिल हू उते पहुता त उते न चयईंसि, हिननि खां चयईं साईं ही तो कहिड़ो ज़ुल्म कयो, बेगुनाह हू न त पंहिंजो दुश्मन, हुन त ॿेड़ीअ में पाण खे खयो आहे। त मूसा खे चयईं त मूं चयो न तोखे तूं मूंसां माठ कोन करे सघंदे, चयईंसि त तूं मूंसां माठ कोन करे सघंदे। वरी लथा ॿेड़ीअ मां अॻिते, परियां हिकिड़ो शहज़ादो जवान पे आयो, शहज़ादो पे आयो त हिन वटि तलवार हुई का खिज़िर वटि। अब हीअं जो खणी करे त सिर धड़ खां धार उन जे छोकिरे जो। ही कहिड़ो ज़ुल्म, ही त खून थी वियो, ही करे छा थो? चई साईं ही तव्हां छा कयो? ही बेगुनाह, न दुश्मनी न हू। चई मूं तोखे चयो न तूं मूंसां माठ कोन कंदे, हाणे वापसि वञ। पोइ मिनथूं करे गीसियूं साईं हाणे जे अॻिते आऊं पुछां त भले मूंखे कढी छॾियां। विया टी जाइ ते ॻोठ में, त हुननि चयोसि त अदा को मानी आहे, को पाणी आहे, असीं उञा बुखिया आहियूं। हुननि चयो निकिरो हितां, भॼो, असां वटि न को आहे पाणी न को मानी। उते थो वरी मूसा खे चवे खिज़िर त यार हीअ त मिटी त थोरी खोट, पाणी विझूंसि, ऐं हीअ भितड़ी किरी पई आहे, इन खे त सिधो करे छॾियूं। हुन ॾिठो त जेके पाणी कोन था पियारनि, वरी उन जे ॻोठ खे वरी मिटी खणी ऐं पियो ओसारी ॾे। अब हिन ॾिठो त हाणे चई साईं बसि हाणे मूंखां त हाणे मूंखे त ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। बाबा चई बाबा तुंहिंजो रस्तो हाणे जुदा आहे, बसि हाणे तो 3 दफ़ा मूंखां पुछियो आहे, हाणे अॻिते शर्त ख़तमु आहे। जेॾी महिल वञणु लॻो मूसा, तेॾी महिल ॿांह मां झलियईंसि, ॿांह मां झले चई हाणे अॻो पोइ भला हाणे सुवालनि जा जवाब त ॿुधियो वञे, जवाब ॿुधियो वञे, भले वञ। चईंसि कहिड़ो हुकुम? चईं भाउ उहो तो ॾिठो त मूं बेवाजिबी कंहिंजी ॿेड़ी ॿोड़ी। त चईंसि हा। चईं अबा इन खे अॻियां फोरू बीठा हा, ॿी अॻियां ही ॿेड़ी उॾे पई वञे, उहे फोरू नईं ॿेड़ीअ जा तलाशी आहिनि। मूं हिन ॿेड़ीअ खे डैमेज करे हिन खे माना जॾो कयो आहे, हू जॾे जा खणंदई कोन, हिननि जी ॿेड़ी ॿोड़ी कांदमि, हिननि जी ॿेड़ी बचाई अथमि। चईंसि ही छोकिरो? चई इहो अलाह जो हुकुम थियो मूंखे त इहो माउ पीउ जो नाफ़रमान औलाद आहे। माउ पीउ जो ॿुधो, यानी अलाह जो हुकुम थियो त जे माउ पीउ जो नाफ़रमान आहे त सिसी वराईंसि। कीअं था भाइयो आहे हुकुम थियो, क़ुर जी ॻाल्हि आहे को? क़ुर छा आहे? किसा आहिनि, कहाणियूं आहिनि माण्हुनि लाइ, पर अलाह थो चवे हीअ नसीहत आहे, क़ुर नसीहत आहे। मिसाल त इहो जवाबु हुनखे ॿुधाईं त अलाह जो हुकुम सां मूं हिन जे माउ पीउ जी हिन नाफ़रमान मां जान छॾाई आहे अलाह जे हुकुम सां। चईंसि उहा भित? चई इहा भित हिकिड़ी यतीम ॿारनि जी आहे, यतीमनि जी इहा इन हेठां खज़ानो आहे, इन हेठां भित हेठां खज़ानो आहे। ऐं इहा जेकॾहिं
टुटल भित हूंदी हू ॿार हुन जा नंढा अञा जेसि ताणी जवानीअ में पहुचण लाइ मूं इन भित खे मथे कयो आहे त इहा टुटे न जॾहिं हू जवान थियनि पोइ बि भित मां खज़ानो उन्हनि खे मिलंदो। हाणे थो अचां लतीफ़ साईं जी बैत ते। लतीफ़ साईं बि ॿुधाए थो त के शख़्सियतूं अहिड़ियूं आहिनि तोसां ॻंढिलियूं पाड़े में ग़रीब बि आहिनि मिसकीन बि आहिनि या तुंहिंजो माउ पीउ आहिनि या तोसां गॾु बुज़ुर्ग आहिनि। हाणे तो साईं ख़ासि जी बि हिन में ॻाल्हि आहे आम बि आहे। हाणे तो साईं फरमाए त छिननि तूं मछिन। हिकिड़ा माउ पीउ सां थोरी घणी ॻाल्हि ते रुसी अलॻि थी हलिया वेंदा आहिनि धार वञी अॾींदा आहिनि पंहिंजा मंझा। हू छिननि तूं मछिन पाए उमेरी उणसी माना उमेरी माना वराए ॻंढ। हू न ॻंढीनि तूं वराए ॻंढ। जे हू अवगुण कनई असूई। हाणे साईं इहो असूईअ जो जेको लफ़्ज़ आहे सो चई मूंखे थो ॼाण आहे त तूं वाक़ुफ़ी कोन आहीं न अणवाक़ुफ़ आहीं उन हक़ीक़त खां। जीअं मूसा अणवाक़ुफ़ हो उन हक़ीक़त खां तीअं साईं थो चवे हू अवगुण कनई असूई। तूं पियो सम्झी अवगुण पर इहो अवगुण कोन्हे इहो गुण ई सम्झ। हू अवगुण कनई असूई तूं गुणाई गिन तूं उनखे गुण सम्झ अवगुण खे गुण सम्झ। हू अवगुण आहे तूं उनखे गुण सम्झ। हाणे आख़िर में तो साईं चए पांद झलियो पिन हिन सुहारे संग में। हाणे वरी मथां बाबा सरदार जो सिट पढ़ां सवाल। जे मां न तोसां गॾु रहियुसि त बि तोसां मुंहिंजी वफ़ा हूंदी। जे मां न तोसां गॾु रहियुसि त बि तोसां मुंहिंजी वफ़ा हूंदी। तुंहिंजी सज़ा बि मूं लाइ सोन आहे मुंहिंजे दर्द जी का दवा हूंदी। लाए नीह अहमद शाह न लेखा कबा। लाए नीह अहमद शाह न लेखा कबा। कहिड़ा ॾाढनि ॾोरापा ॾुख जा ॾिबा। मूं ॾिठी बि कई आहे अण ॾिठी मुंहिंजी नियत तोॾे सफ़ा हूंदी। सवाल जे मां न तोसां गॾु रहियुसि त बि तोसां मुंहिंजी वफ़ा हूंदी। तुंहिंजी सज़ा बि मूं लाइ सोन आहे मुंहिंजे दर्द जी का दवा।